नाज़रीन, कराची में अफ़गाननि जी वापसी बाद ख़ाली थियल अफ़गान बस्ती जा घर ढाहण लाइ ऑपरेशन शुरू थी वियो आहे। अपडेट वधीक वठूं था रबनवाज़ मस्तोई खां। रबनवाज़, छा वधीक अपडेट आहे? जी बिल्कुल, कराची नादन बाईपास में अफ़गान बस खाली करण बाद अफ़गान बस्ती जा जेके घर आहिनि उहो ढाहण लाइ ऑपरेशन शुरू कयो वियो आहे। तव्हांखे ॿुधायूं त एंटी एनक्रोचमेंट, MDA, इंतज़ामिया ऐं पुलिस ऐं ॿिया जेके इदारा आहिनि उहे जेको अफ़गान कैम्प भरिसां पहुची विया आहिनि, जिन ते हेवी मशीनरी साण करे जेके घर खाली पियल घर आहिनि उन्हनि खे ड्राए पट कयो पियो वञे। जॾहिं त तव्हां ॿुधायो डिस्ट्रिक्ट इंतज़ामिया समेत जेके पहुची करे घर जेके आहिनि उहे जेके खाली घर आहिनि उनखे ढाहण जो अमल तेज़ी सां शुरू आहे। तव्हांखे ॿुधाईंदो त गुज़िरियल ॾींहुं DIG ओलह इरफान बलोच एडिशनल IG कराची खे ख़त लिखी ॼाणायो वियो हो त अफ़गान कैम्प वापसी बाद जेके बस्ती ते कब्ज़ा थी रहिया आहिनि, जिन ते कैम्प में 3117 घर हुआ, जिनमें 15,680 अफ़गानी तरसियल हुआ, जॾहिं त 14,296 अफ़गानी खे वापसि मोकिलियो वियो आहे, जिन त 1384 अफ़गानी अञा मौजूदु आहिनि। ऐं जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं जेके अफ़गान कैम्प में जेके घर खाली थिया हुआ उन्हनि में जेके माण्हू अची जेको वेही रहिया, कब्ज़ा करे वेही रहिया, ऐं जॾहिं त जेको आहे सो अॼु जेके इंतज़ामिया जेके खाली पियल घर आहिनि ऐं जेके उन्हनि खे ड्राए पट कयो वियो आहे। ऐं ॿिए पासे तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त जेके घरनि में जेके मौजूदु माण्हू आहिनि उहे जेको आहे सो ॿाहिरि निकिरी आया आहिनि। जेके हिन वक़्तु जेकी सूरत हाल आहे उहा कशीदगी वारी सूरत हाल आहे। ऐं जॾहिं त पुलिस जेको आहे सो वधीक जेको आहे सो अटाला पचणु शुरू थी विया आहिनि ऐं आर्ज़ी तौर ते जेको ऑपरेशन आहे उहो जेको आहे सो बंदि कयो वियो आहे। जॾहिं त पुलिस ऐं जेके ॿिया इदारा आहिनि उहे जेके अफ़गान कैम्प जा जेके रस्ता आहिनि उनखे मुकमल तौर ते बंदि कयो वियो आहे। ऐं जॾहिं त जेको आहे सो आर्ज़ी तौर ते ऑपरेशन हिन वक़्तु जेको आहे सो बंदि कयो वियो आहे। जी, वॾी महिरबानी रबनवाज़ अपडेट ॾियण जे लाइ।